हिन वक़्तु जेको माहौल गरम लॻो पियो आहे बाक़ाइदा ऐं तव्हां बि असांखे नज़र अचो पिया हिन वक़्तु बि जेको हीउ तव्हांखे मफलर पातल आहे दैट रिप्रेज़ेंट्स योर पार्टी सो केतिरो छा हले पियो हिन कैंपेन ते तव्हांजी बाक़ाइदा तौर ते नज़र अचे पई पर पुरुमीद केतिरो आहे सीट्स खटण जे लाइ नेशनल असेंबली हुजे या प्रोविंशियल असेंबली बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। सो सिंध में जे तव्हां ॻाल्हायो त सिंध में त अल्हम्दुलिल्लाह अलाह जी महिरबानीअ सां टच वुड मुक़ाबले जो माहौल ई कान्हे ऐं पीपुल्स पार्टी स्वीप करे पई। ओके हिन दफ़े द फस्ट टाइम असां जेके शहरी इलाइक़ा आहिनि जीअं कराची आहे या हैदराबाद सिटी आहे उते बि वॾा पुरुमीद आहियूं त असां हुते बि तमामु घणियूं सीटूं खणंदासीं। अदरवाइज़ रेस्ट ऑफ सिंध को मुक़ाबले जो अल्हम्दुलिल्लाह को समा ई कोन्हे हिते। जंहिं क़िस्म जो हीअ सूरत हाल आहे ऐं 8 फरवरीअ ते जेको आहे इलेक्शन उन में तव्हां ॾिसंदव त असां पूरी सिंध स्वीप कंदासीं। ऐं जे तव्हां ॿियनि सूबनि ते ॻाल्हायो त बलूचिस्तान में हिन वक़्तु असांखे बि वाज़े अक्सीरियत आहे जेका तमामु इलेक्टेबल खोड़ सारा जेको हिकिड़ो फिज़ा हूंदी आहे बलूचिस्तान जी नोइयत थोरी मुख़्तलिफ़ आहे ॿियनि सूबनि खां त उहे सभु घणे भाङे हाणे पीपुल्स पार्टी में आहिनि ऐं उते असां ॾाढा पुरुमीद आहियूं त उतां जी प्रोविंशियल गवर्नमेंट बि ऐं उतां जी नेशनल असेंबली जूं